अस्सलामुअलैकुम। आज मुझे तकरीर जो उन्वान है, मुझे धरती सिंध, मुझे धरती सिंध, जनाबे आला सिंध, जाके सिंधु मातरी जे नाले याद कयो वेंदो आहे। अगर 50,000 साल पाटण साथो, अगर 50,000 साल पाटण साथो, तुंहिंजा ताजर प्यारा मिसाल नज़र अची रही आहे, आला मिसाल नज़र अची रही आहे। तॾहिं दुनिया जा माण्हू आलम थियण लाइ तुंहिंजे शहर ठटे तरह विकूं वधाए रहिया आहिनि, ठटे तरह विकूं वधाए रहिया आहिनि। तुंहिंजा वॾा ताजर तुंहिंजी तरफ़ रवाना थी रहिया आहिनि। अकबर बादशाह चाॾूं तक पैरतुनि तुंहिंजा नज़र अची रहिया आहिनि, पैरतुनि तुंहिंजा नज़र अची रहिया आहिनि। आमीन बैतुल माल सादो 50,000 साल पहिरियों दुनिया के शहर ठेकारे रही आहे, दुनिया के तहज़ीब ठेकारे रही आहे। इराक़ कई वतन जा बादशाह तुंहिंजा बलबल भाई फ़ख्र महसूस करे रहिया आहिनि, फ़ख्र महसूस करे रहिया आहिनि। तुंहिंजा लामन खलीफ़ा मासी खलीफ़ा बैठी महफ़िल में घुराए ख़ुशि थी रहिया आहिनि। तुंहिंजा मारती पंजा आला मिसाल गनी कोट फैसलमल आमोल तुंहिंजा भाषण थो आया। जितां जा बुज़ुर्ग शाहनायर शाह लतीफ़ सुरई बादशाह ऐं सचल सरमत आहिनि। आमाउनि सुंदर फ़ख्र थो कयां, आमाउनि सुंदर फ़ख्र थो कयां। जितां जा सबूरा दोदो दरिया खान सुमरो होशू ऐं हेमू आहिनि, सुमरो होशू ऐं हेमू आहिनि। जनाबे आला पाकिस्तान ठहण जी पहिरीं क़रारदाद सिंध असेंबली मां मंज़ूर थी। जंहिं में काज़ा मोहम्मदी दी जलाम वरितो, जंहिं मुसलमाननि खे अलॻि कराए मुल्क ठाहे वरितो। पाकिस्तान जे सूबे सिंध ते आहे, पाकिस्तान जे सूबे सिंध ते आहे। सिंधु दरिया के सिकंदर आज़म के मुअत्तल सिंधु देश जे पाकर नामुमकिन करार ॾिनो। उते मूंखे उन दरिया में वारी मिली जिते सिर्फ़ कारी भुट्टो में लॻी भुट्टो जहिड़ा ॾिना। मूंखे सिंध जे उन शहर में ज़्यादती थियल साहिब दरबार मिली, मूंखे सिंध जे उन शहर में ज़्यादती थियल साहिब दरबार मिली जिते सिंध ॿाहिरि आयल ॿाहिरनि खे भलीकार चयो, ॿाहिरनि खे भलीकार चयो। मूंखे सिंध जे उन शहर में इरशाद जारी जी लाश मिली जिते असल इंसाफ जा क़दर कराईंदी हुई। उते दाऊदा ॾिना, उते मूंखे इंसाफ लाइ उमर बाग मिली जिते सिंध में टियों शहर ॿारनि खे जनम ॾिनो। उते सिंध में लोगन खे ॿारनि खे धरती सॾायो। उते मूंखे मोहबत करण वारनि जो रस्मगारो करे जारी वसारी मिली। उते मूंखे दर्जा तड़पदड़ ॿार नज़र आया, उते मूंखे गम थियल माण्हुनि जा वालिदैन परेशान नज़र आया, वॾा चोर जेल खां फरार थियल नज़र आया। आख़िर में मां इहा शर्त जी पंहिंजी जाइ वठणु चाहियां थो। आमा सिंधिया आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे, ज़ंजीर तुंहिंजा मां तोड़ींदुसि। हिन धरतीअ ते कर ज़ुल्म भले, हिकु ॾींहुं ते सभु चढ़ू आहे। ही तुंहिंजा कूड़ा वाइदा लत नदीअ में लोड़ींदुसि। जी सकाफ़त